बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फबिज़ालिका फलयफ़रहू इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब आशिक़ाने रसूल खे लखें करोड़ें जशन ईद मुबारक। तव्हांजे खिदमत में महबूब अलैहिस्सलाम जन जे मीलाद के सहाबा के अमल से साबित कनि ऐं अल्लाह ताला फरमायो त जॾहिं अल्लाह जी रहमत ऐं फज़ल हासिल थियव फबिज़ालिका फलयफ़रहू, उन ते ई ख़ुशी जो इज़हार करणु घुरिजे। अल्लाह जो महबूब काइनात जे लाइ रहमत ऐं फज़ल अज़ीम आहे, उन्हनि जे अता थियण ते ख़ुदा हुकुम कयो ऐं हसर के एतबार से फलयफ़रहू बिज़ालिका के बजाय अल्लाह फरमायो फबिज़ालिका फलयफ़रहू, उन्हें कई खुशी जो इज़हार कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैयदना अबी दरदार के पाण सां वठी आमिर अंसारी के महफ़िल मीलाद में तशरीफ़ थी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उते पहुता तो पाण मुशाहिदो फरमायो त इज़न कान युहद्दिसु वक़ा विलादतिही लिअब्नाइही व अशीरतिही, पंहिंजे घर में ख़ानदान वारनि खे पंहिंजे शहज़ादनि खे गॾु करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जो तज़किरो पिए कनि, अल्लाह जो हम्द सना पिए कनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आख़िर में ख़ुतबा सिदारत में फरमायो टे बिशारतूं ॾिनियूं। पहिरीं बिशारत त इन्नल्लाह फतह अब्वाब रहमत लक, अल्लाह रहमत जा सब दरवाजा तुझे लाइ खोले छॾे। वल मलाइकत यस्तगफिरून लक, ऐं अल्लाह जा सभिनी फ़रिश्तनि तुंहिंजे लाइ मग़फ़िरत जूं दुआऊं कनि। ऐं टी बिशारत असां तव्हां गुनहगारनि जे लाइ क़यामत ताईं मीलाद मल्हाइण वारनि लाइ साईं जन ॾिनी व मन फ़अलक, जंहिं तव्हां वांगुरु कयो त उन फ़क़त न चा उहे बि निजात वारा बणिजो। अहिड़े तरीक़े सां हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो मीलाद रखियो, पाण करीम तशरीफ़ खणी आया, अल्लाह जो हम्द सना अदा करे ऐं इज़हार ख़ुशी पे कयूं त आख़िर में सिदारती ख़ुतबे में नबी अलैहिस्सलाम फरमायो हलत लकुम शफ़ाअती, तव्हांजे लाइ मुंहिंजी शफ़ाअत फ़र्ज़ थी। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जन मुस्नद अहमद बिन हंबल में 16,835 ते 18 जिल्द में लिखन था तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में तशरीफ़ खणी आया, सहाबा किराम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मिलाद जो तज़किरो करे रहा, अल्लाह जो ज़िक्र करे रहा, अल्लाह जा एहसान थोड़ा मञी रहा, हमदो सना करे रहा। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया, पाण उन्हनि खां सुवाल फरमायो त छा जे मौज़ूअ ते बस करे रहिया हो। उन्हनि चयो त असां तव्हांजे दुनिया ते तशरीफ़ आवरी वारे इंसान ख़ुदावंदी ते इज़हार तशक्कुर करे रहियासीं। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तव्हांजे लाइ जिब्राईल हींअर पैगाम खणी आयो आहे त इन्हनि खे ॿुधाए अल्लाह मलाइकनि में तव्हांजे मीलाद मुस्तफ़ा मल्हाइण वारे ख़ुशीअ ते फ़ख्रु पियो करे। मुस्लिम शरीफ़ जे 2707 सुफ़े में आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे इन मीलाद मल्हाइण वारे अमल ते क़ाइमु रखे, महबूब जो मीलाद मल्हाईंदे हली मज़ार पुरन वार में सोने हबीब जो दीदार करे उते भी मीलाद मल्हाईंदा। खुदा की रज़ा चाहते हैं दो आलम, खुदा चाहता है रज़ा मोहम्मद।